سنجی کیوں تھے بسم اللہ جگہ تاں مرضی چوتھا ہے کیوں چوتھا اندر ہاں ہلو جتوں آپ راضی صلاح شریف پڑھو اللہم صلی وسلم اللہ حضرت اللہم بارک علی محمد الحمدللہ نحمده ونصلی علی رسول الکریم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم ما بنعمت ربک فحدث صدق اللہ العلی العظیم حاضرین مجلس سامعین کلام رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جی سیرت جو تذکرو ہلی رہے ہوئے یقین جانو حضور صلی اللہ علیہ وسلم جی سیرت جو تذکرو انی آئے جیئیں اتر جی شیشی ہوجے اتر جی شیشی کے تاں جیئیں کھولیندا ویندو انیو خوشبو کھلندی ویندی رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جی سیرت جا تذکرہ کندا ویندو انیو مومن جو دلیوں خوش تھیندیوں ویندیوں باغو بہار تھیندیوں ویندیوں مطلب تا رسول اللہ جی سیرت ماں ڈھو چھڑو ہی کونے کو پر ہکڑی ہوندی آئے جسمانی خوراک جڑے بکھ تھے تا مانی مانو کھائیندو آ تو ان جی بکھ مری ویندی آئے ॿियो रूहानी भी खोराक थींदी आहे जॾहिं रूह तड़पंदो आहे उनखे खोराक खपंदी आहे रूहानी खोराक अल्लाह जो क़ुरान ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जो फरमान हूंदो आहे त यकीन ॼाणियो मोमिन जी दिलि यकीन ॼाणियो उहा ई दिलि शुमार थींदी आहे जंहिं दिलि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तज़किरे सां थधाइण महसूस थिए त रसूलुल्लाह जो तज़किरो अहिड़ो आहे बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जा तज़किरा पिया हलनि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाजा अबू तालिब वटि हुया ऐं वॾा थिया 25 सालनि जा थिया त अम्मा ख़दीजतुल कुबरा सां निकाह थियो वरी जेको आहे त इन ई उमिरि में निकाह वारनि ॾिहाड़नि में ई अम्मा ख़दीजा सां ॾिहाड़ा हलनि पिया उन सां ज़िंदगी हले पई अञा नुबूअत न मिली त हज़रत ज़ैद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी परवरिश में आयो ऐं इन्हनि ॾिहाड़नि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चूंकि वॾा थी चुका हुया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 30-35 साल जा तक़रीबन थी चुका हुया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे हज़रत अब्बास सां मशवरो कयो चाचा असांजो जेको चाचो आहे अबू तालिब उहो आहे ग़रीब माण्हू जंहिंजी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परवरिश कई हुई बहरहाल जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जंहिं परवरिश कई छो त ख्वाजा अबू तालिब नबी साईं जी परवरिश कई नंढो हुयो नबी साईं हाणे वॾा थी विया नबी साईं पंहिंजे चाचे हज़रत अब्बास खे चयो त चाचा असांजो जेको चाचो यानी तुंहिंजो भाउ मुंहिंजो चाचो ख्वाजा अबू तालिब यानी हज़रत अली साईं जो पीउ उहो ग़रीब आहे उनखे औलाद बि आहे हाणे ईअं न कयूं जो मां बि हाणे वॾो थी वियो आहियां तूं बि मुंहिंजो चाचो आहे उन खां हिकिड़ो ॿारु तूं वटि हिकिड़ो ॿारु मां वठी करे उन्हनि खे पालियऊं उनजी परवरिश कयूं त हज़रत अब्बास ख्वाजा अबू तालिब जो पुटु अकील कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं खे कयूं उन वक़्तु हज़रत अली साईं जी उमिरि जंहिं वक़्तु रसूलुल्लाह उनखे वरितो आहे 5 साल खनि हुई अंदाज़ो कयो नबी साईं नंढो हुयो हक़ीक़ी रिज़्क़ त ॾियण वारो अल्लाह आहे दुनिया जे असबाब में नबी साईं नंढो हुयो त इनखे हज़रत अली साईं जे पीउ पालियो वरी नबी साईं वॾो थियो त हज़रत अली साईं खे नबी साईं पालियो माना दुनिया जे असबाबनि में हक़ीक़ी रिज़्क़ अल्लाह ॾींदो आहे त बहरहाल दुनिया जे ज़ाहिर दौर ते त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखो वरितो त चाचा तूं ग़रीब आहे मिसकीन आहे इहो असांखे ॾे त असां पालियूं था हज़रत अब्बास अकीलो खयूं हिकु रिवायत में अचे थो त अकीलो ख्वाजा अबू तालिब वटि हुयो ॿी औलाद हेॾो हेॾो थी वियो बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिसे में हज़रत अली साईं आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी परवरिश बि करनि पिया ज़ैद बिन हारिसा जी बि परवरिश करनि पिया नबी साईं उनखे बि पुटरेलो करे पालियो हुयो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खे बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त ईअं फरमाईंदा अंत अखी फ़ी दुनिया वल आख़िरा अली तूं दुनिया में भी भाए त आख़िरत में भी भाए पर नबी साईं उनखे जीअं पंहिंजा पुट पालींदा आहिनि ईअं नबी साईं उनखे हथ रखी करे पालियो हुयो त बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाले वरी अॻिते हली करे पंहिंजी लखते जिगर ओ जिगर जो टुकड़ो नबी साईं पंहिंजी अम्मा फातिमा धीअ प्यारी न्याणी उहा हज़रत अली साईं खे निकाह में ॾिनी बहरहाल
भाग वारा रिश्ता हुया, भाग वारा जोड़ा हुया। यकीन जाणियो जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तज़किरे सां असांजूं अखियूं ठरंदियूं आहिनि, ईअं अली साईं जे तज़किरे सां बि असांजूं अखियूं ठरंदियूं आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, अली मोमिन माण्हू तोसां कॾहिं बुग़्ज़ रखी कोन थो सघे ऐं मुनाफ़िक़ कॾहिं बि तोसां मुहबत करे नथो सघे। सहाबा चवनि था त असां मोमिन ऐं मुनाफ़िक़ ईअं सुञाणींदा आया जेको अली दिलबर सां मुहबत करे असां चवंदा मोमिन आहे, जेको अली सोणे सां दुश्मनी करे साड़ करे असां चवंदा पहिरें नंबर जो मुनाफ़िक़ आहे। हक़ीक़त असांजो बि इहो ई अक़ीदो आहे, जेको अली साईं सां साड़ करे उहो मुनाफ़िक़ आहे। ॻाल्हि इहा आहे त अली साईं खे बि मञियो, अली साईं जी बि मञियो, अली साईं जेका ॻाल्हि कई आहे उहा बि त मञियो न, अली साईं जी सीरत खे बि मञियो। बहरहाल अचूं था सीरत जे तरफ़ त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं खे वरितो। अॻिते हली करे ज़िंदगी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं 35 साल उमिरि हुई त काबतुल्लाह वारो वाक़ियो पेश आयो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि मुबारक 35 साल हुई, माना नबूअत खां 5 साल अॻु में मके में हिकिड़ी बरसाति आई, ज़बरदस्त बरसाति। उन में हिकिड़ो सैलाब आयो, सैलाब में काबतुल्लाह जूं दीवारियूं बि कमज़ोर थी वियूं ऐं काबतुल्लाह ते गिलाफ़ चढ़ियल हूंदो जेको तुबा बादशाह चढ़ायो त हिकु औरत जी को जेको आहे त बाहि वग़ैरह खणी पई वञे ख़ुशबू जे हिसाब सां, त उहा बाहि जी चणक जो गिलाफ़ खे लॻी, गिलाफ़ बि सड़ी वियो, त इन सां बि दीवारूं अञा कमज़ोर थी वियूं। बहरहाल घणो वक़्तु बि थी वियो काबतुल्लाह जी तामीर खे, तंहिंजे कारण जेको आहे त काबतुल्लाह जे बारे में मुशरिकनि जो त हाणे हिनखे शहीद करे ड्राए करे मुनहदिम करे हाणे ॿीहर ठाहींदासीं। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयाती में नबी साईं खे अञा नबूअत कोन मिली, तज़किरो जुमे ते तफ़सील सां थी चुकियो, पर सीरत खे हिकिड़ो तरतीब ॾियण जे लाइ वरी अर्ज़ु थो कयां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 35 साल उमिरि हुई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन ज़िंदगी मुबारक में इहो वाक़ियो थियो हुयो। हाणे काबतुल्लाह शहीद थी वियो, हाणे जेको आहे त ऐलान कयूं त हक़ हलाल जो जंहिं वटि पैसो आहे उहो आनियो। अॻ में काबतुल्लाह जेको हतीम आहे, इन हतीम खे बि काबतुल्लाह शामिल हूंदो हुयो। काबतुल्लाह खे पहिरियों दीवारियूं त हुयूं, पर काबतुल्लाह खे दरवाज़ो बि कोन हुयो, छत बि कोन हुई। अबे आदम खां वठी करे नबी साईं जे ज़माने ताईं काबतुल्लाह खे छत बि कोन हुई, दरवाज़ो बि कोन हुयो। पोइ जॾहिं मुशरिकनि इहो ऐलान कयो, हुया मुशरिक पर ऐलान कयूं त हक़ हलाल जो हिन में आणो। पैसा हलाल जा एतिरा आया जो काबतुल्लाह मां हतीम जो हिसो ॿाहिरि कढणो पियो। छो त तव्हां ॾिसंदव हतीम जेको आहे त जीअं अधु चूड़ी हूंदी आहे, अधु चंड, जीअं अलहमदिल्ला हाणे बि चंड हुयो त 8 तारीख़ जो जीअं चंड हुजे त अहिड़ी तरह सां अधु गोल, त हाणे बि हतीम जेके ॾिसी आहे न अलहमदिल्ला उनखे चङी तरह यादि आहे। जिन ना ॾिठियो उन्हनि जे लाइ त मिसाल ॾियां, ख़ुदि मां पाण बि न आहियां ॾिठो, अलाह ताला शल ॾेखारे रखनि था। त बहरहाल हतीम, त इहो हतीम इन्हनि चयो त हाणे ॿाहिरि कढंदा, हिनखे थोरी दीवार ॾिनो जीअं पलवड़ो थींदो आहे, बाक़ी काबतुल्लाह जी दीवारुनि खे जीअं विच में वरी दीवार ॾिनो त इहो बि पैसा बचदा, एतिरा थी कोन था। अलाह ताक़त ॾिनी त वरी हतीम खे अॻिते हली करे इन हिसे खे बि हणंदा। बहरहाल इन वक़्तु गुज़रंदो रहियो त जिद्दे जे भरिसां हिकिड़ो दरिया आहे, समुंड दरिया, त उते हिकिड़ो रूम जो ॿेड़ो पियो अचे वापार जे हिसाब सां, त उन्हनि जो रूमनि जो उहो ॿेड़ो जेको आहे त भॼी पियो, टुकड़ा थी वियो। पोइ जेको आहे त मके वारनि खे ख़बर पई, उन्हनि जी मदद करण जे लाइ बि विया। उनखे चऊं हाणे जेकॾहिं तव्हांजो इहो ॿेड़ो टुकड़ा थी वियो आहे, हाणे तव्हांजे कम जो बि न आहे, इहो जेकॾहिं ॿेड़े जा इहे तख़्त असांखे ॾींदव त असां इनखे काबतुल्लाह जी छत में हणंदासीं। हुनजो ठीकु आहे, तव्हांखे पैसा मिलंदा। ऐं रूमनि में उन्हनि में हिकिड़ो मिस्त्री हुयो जंहिंखां काबतुल्लाह जो कमु करायो वियो। बहरहाल मुशरिकनि उहो कमु करायो, छत बि विझायूं ऐं काबतुल्लाह में अर्ज़ु पए कयुमि त पहिरियों दरवाज़ो कोन हुयो, विच में सिर्फ़ु बलखणो हूंदो हुयो, बलखणो उन में माण्हू जीअं टपी वञे त उहो बंदि कराए हिकिड़ो दरवाज़ो रखायो, दरवाज़ो बि मथे रखायूं। मुशरिकनि जो असांजी मर्ज़ी पवंदी त कंहिंखे अंदरि दाख़िल कंदा, जंहिंजी मर्ज़ी पए असांखे, जंहिंजे लाइ मर्ज़ी पए त हुनखे अंदरि दाख़िल न कंदा, असांजी मर्ज़ी आहे। बहरहाल जॾहिं काबतुल्लाह खे थोरो वधायूं, हाणे चऊं त इहो हजर असवद, जीअं काबतुल्लाह जी मुशरिकनि वटि इज़त हुई, अहिड़ी तरह सां हजर असवद जी बि उन्हनि वटि इज़त हुई, त उन्हनि जी दिलनि में हजर असवद जी वॾी इज़त हूंदी। त बहरहाल हजर असवद जेको ॿाहिरि कढियलु, हर को विढ़े पियो त मां रखां, हो कबीलो चए पियो मां रखां, हो चए पियो त मां रखां। चऊं त हाणे ईअं था कयूं, सुभाणे जेको शख़्स काबतुल्लाह में ईंदो 5 ॾींहं सम्झो त झेड़ो हलियो न, तलवारूं मथां तलवारूं त क़त्लेआम थी वञे हा, पर हाणे ॻाल्हि हिन ते बीठी त सुभाणे जेको शख़्स ईंदो हुनखो फ़ैसिलो कराईंदासीं। ॿिए ॾींहं ते आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त हुननि चयो त इहो शख़्स अहिड़ो आहे, हाज़ल अमीन रज़ीन आहे,
ہی اڑو شخص ہے جو امانتدار اساں ان سے راضی آیوں ہی جو کو ہاذا محمد ہی محمد ہے صلی اللہ علیہ وسلم حضور سائیں کے نبوت کو اگ میں کافر امین بھی چندا یا صادق بھی چندا یا نبی سائیں نبوت واری گال کیا تھا اللہ تا کے شریک نہ کیو کو سب دشمن تھی آن نہ تو سب نبی سائیں کے امانتدار مندا آیا حتیٰ کہ اندازو کیو ہجرت واری رات نبی صلی اللہ علیہ وسلم جنساں مشرکن مہاڈو اٹکائے نبی سائیں کے برداشت نہ دا کرندا سا نبی سائیں کے نعوذ باللہ شہید کندا دی ایڑی طرح سا ایو ارادو تو نعوذ باللہ پر تڈی بھی ان حالات میں بھی مشرکن جو امانتوں نبی سائیں وٹ پئی ونے نبی سائیں ونجن تا حضرت علی سائیں کے بسترے تے سمایا علی امانتوں دی پانجو واپس کجائیں جے جن جو امانت ون تو معلوم تو تھے تو دشمنی کڈی بھی نبی سائیں رکھن پیا تڈی بھی نبی سائیں کے امانتدار منن پیا من ایڈو یقین ہوندو ان بہرحال حضور صلی اللہ علیہ وسلم کے بارے میں چوں حاضر امین ہی امانتدار اساں جو کو آئے تے ہن جا راضی تھیا رضینا بھی اساں کے یہ فیصلو منظور آئے نبی سائیں فرمایا شاہ گالا جے نہیں حجر اسود کے بارے میں وڑھوں تا ہو چے تو ماں کھڑا ہو چے تو ماں کھڑا ہر سردار چے تو تا فیصلو کو نبی سائیں فرمایا سولو طریقو چادر آنے چادر میں حجر اسود سنجن پانچ ہتھن سان پان رکھی سائیں فرمایا سب کنٹن کو وٹھو سب جو کنٹن کو وٹی کعبۃ اللہ جے وچ وندو سائیں فرمایا ہانے ایو کم منجے حوالے کیو تا ہانے کھنی بھی ماں رکھاں نبی سائیں حجر اسود پان کھنی رکھیو جھیڑو بھی ٹریو کم بھی حل تھیو تے بہرحال حجر اسود جی انن کافرن وٹ وڈی عزت ہوندی ऐं हजर असवद इन काबतुल्लाह में 2-3 दफ़ा चोरी भी थी वियो आहे तक़रीबन 317 जी ॻाल्हि आहे 317 हिजरी हली रही हुई 8 ज़ुल्हज माना हज जा ॾियारा तक़रीबन हलन पिया त उन्हनि ॾियारनि में क़ुरामता जो हिकिड़ो जेको आहे त हिकिड़ो ज़ालिम इंसान हुयो जेको आहे त उन अची करे सुलेमान उन जो नालो हुयो उन अची करे जेको आहे त अबू ताहिर सुलेमान उन अची करे काबतुल्लाह जे मथां हमलो कयो ऐं अहिड़ी तरह सां एॾो त उन शदीद हमलो कयो जो 30,000 मके ऐं इर्द गिर्द जा माण्हू उन शहीद करे विधा जंहिंमें 1700 हाजिन खे शहीद कयईं हे 317 हिजरी जी ॻाल्हि आई 8 ज़ुल्हज जो ॾियारो हुजे ऐं अहिड़ी तरह सां उन ज़ालिम जेको आहे त 1700 हाजी शहीद कराए विधा ऐं अहिड़ी तरह सां उन मां हजर असवद बि चोरी कयईं बहरैन जो हुयो इहो ज़ालिम हजर असवद बि चोरी कयईं ऐं अहिड़ी तरह सां काबतुल्लाह जी बेहुरमती बि कयईं हिकिड़नि ॿिनि अमरान खे चाढ़ायऊं त जेको आहे त मथे चढ़ी वञो त इहो काबतुल्लाह जी बेहुरमती कयो जीअं मथे चढ़िया त उन जा मग़ज़ हेठि किरी विया उतो ई जहन्नम हलिया बहरहाल हजर असवद बहरैन खणायो तक़रीबन 22 सालनि खां बाद में तक़रीबन 22 सालनि खां बाद में 339 हिजरी में इहो हजर असवद मोटाइण जे लाइ जेको आहे त अब्बासी हिकिड़ो ख़लीफ़ो हूंदो हुयो उन ख़लीफ़े जेको आहे त इहो मोटाइण जे लाइ उन्हनि खे बहरैन जे इन ज़ालिम बादशाह खे जेको आहे 30,000 दीनार चईं त मां ॾियां थो इहो हजर असवद वापसि करे ॾे चए ठीकु आहे मां तव्हांखे ॾियां थो तव्हां माण्हू मोकिलियो पोइ उतों जो हिकिड़ो आलिम सगोरो हूंदो हुयो शेख मुहद्दिस अब्दुल्लाह त उनखे मोकिलियो त तूं वञी करे इहो हजर असवद वठी आ वया हजर असवद वठण जे लाइ त उन बहरैन जे उन मालिक खे चयो ज़ालिम खे चवंदा असांखे हजर असवद ॾे उन पत्थर खणी आयो चए बाबा तक़रीब मां कोठायां हिकिड़ी तक़रीब कोठायां उन में पत्थर आयो पत्थर जे मथां कपिड़ो वेड़ियल हुजे ख़ुशबू लॻल हुजे चए साईं हे तव्हांजो हजर असवद जेको आलिम सगोरो हजर असवद वठण वियो बहरैन में उनखे उन ज़ालिम हिकिड़ो पत्थर पेश कयो वेड़े करे कपिड़ा ख़ुशबू गिलाब वारा चए खण हे हजर असवद उन आलिम होशियार हुयो इहो तारीख़ जे किताबनि में वाक़ियो लिखियल आहे त आलिम होशियार हुयो इहो शेख मक्की तारीख़तुल मदीना तारीख़तुल मक्का जे अंदरि बि लिखियो आहे ऐं ॿियनि बि बुज़ुर्गनि लिखियो आहे त बहरहाल त उन बुज़ुर्ग मुहद्दिस अब्दुल्ला चयो त असां इहो पत्थर न खणंदा पहिरियों चेक कंदासीं इन में 2 असांजूं हजर असवद में 2 निशानियूं हूंदियूं आहिनि हजर असवद जूं हे ई त आहे तव्हांजो हजर असवद खणी वञो चए न बाहि बार जॾहिं बाहि बारी वई बाहि में पत्थर विधऊं त सड़ी वियो चए भला पाणी में जो विधऊं त पाणी में बुॾी पियो वञे चए न ॿियो जेको आहे त पत्थर इहो असांजो न आहे जॾहिं ॿियो पत्थर आंदो वियो उनखे पाणी में विधऊं बुॾी वियो बाहि में विधऊं त सड़ी वियो चए हे बि असांजो पत्थर न आहे जॾहिं 3 पत्थर आंदो वियो पाणी में विधऊं त ईअं गुल जीअं तरी वियो बाहि में विधऊं त बाहि में अञा थधो पियो थिए माना गरम न पियो थिए चए हे आहे असांजो हजर असवद त उहो जेको आहे ज़ालिम उहो हैरान थी वियो उहो ज़ालिम सुलेमान जेको बादशाह हुयो उहो जेको आहे त सुलेमान हो सुलेमान न अल्लाह जो नबी हुयो अल्लाह ताला उन जे क़दमनि तां असांखे क़ुर्बान करे हिन जो बि ज़ालिम जो नालो हिकिड़ो सुलेमान हुयो त इहो बादशाह माना पंहिंजे कबीले जो हिकिड़ो सरदार हुयो बहरैन जो त उन हिकिड़ो पत्थर आंदो
पत्थर चए हे खणो, पोइ पाणी में विधऊं त गुल जी तरी आयो, बाहि में विधऊं त थधो थियो, चए हे आहे असांजो पत्थर। चए इहे कीअं सुञातई? मां हैरान थी वियुमि। चए असांखे पाक मुहम्मद मुस्तफ़ा जी हदीस यादि आहे, मां मुहद्दिस सां हदीसां पढ़ाईंदो आहियां। नबी साईं जी इहा हदीस असां पढ़ी आहे त नबी साईं फरमायो हजर असवद में अल्लाह ताला ॿ ख़ासियतूं रखियूं आहिनि, बाहि में विझोसि सड़ंदो कोन, पाणी में विझोसि ॿुॾंदो कोन। ये ॿ निशानियूं लभियूं ऐं उहे ॾाची ते रखी करे ॾाची ईअं टोड़ंदी अची करे काबतुल्लाह ॾे पुॼी वई। अजीब इत्तिफ़ाक़ आहे, जॾहिं काबतुल्लाह ॾे हजर असवद आंदो थो वञे त ॾाची ते रखियो थो वञे त ॾाची हिक लम्हे में अची करे पहुची थी वञे। पर इहो ज़ालिम जॾहिं हजर असवद काबतुल्लाह खां छिनी करे खणी वियो हुयो, हिक उठ जे मथां रखियईं, उठ किरी पियो, माना वज़न न पियो खणी सघे। वरी ॿिए उठ ते अहिड़ी तरह सां बहिरनि त 40 उठ मरी विया, सम्झ त वज़न न पिया खणी सघनि। त इन जो इहो मतिलबु हुयो जीअं बच्चो पंहिंजी माउ खां जुदा कर त हुनजी दिलि न आहे चवंदी। हजर असवद बि सम्झ त काबतुल्लाह जे बुनियादनि जो हुयो, तंहिंजे कारण हजर असवद ॿिए हंधि वञण जी दिलि न पई चए त जॾहिं काबतुल्लाह ॾे आयो त ख़ुशी सां हलियो आयो। त बहरहाल हजर असवद जी इहा हिकिड़ी त काफ़िर हिन ॻाल्हि ते विढ़नि पिया त हजर असवद असां रखूं, माना अहिड़ी शइ आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो वॾो रोशन हुयो, खीर जी ईअं चमके पियो, पर आदम जी औलाद जे गुनाहनि हिनखे जेको आहे त कारो करे छॾियो, माना रंग हिन जो कारो थी वियो आहे, माना अहिड़ो ॾेखाइजण में अचे थो। त बहरहाल हजर असवद जी इहा थोरी तारीख़, खोड़ दफ़ा ईअं हजर असवद खे खयो वियो काबतुल्लाह जी, ऐं ज़िंदगी में पहिरियों दफ़ा काबतुल्लाह जो हज उन वक़्तु रोकियो वियो। इहो जॾहिं ज़ालिम ज़ुल्म कयो 317 हिजरी में, उन ज़माने में पहिरियों काबतुल्लाह जो हज रोकियो वियो, न त कॾहिं बि न रोकियो वियो हुयो। त बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो पत्थर रखायो न, पत्थर जो रखियऊं त जेको आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त ॾाढा राज़ी थी विया। उन खां बाद में जॾहिं 35 साल हिते हुज़ूर साईं जी उमिरि हुई, नबी साईं थोरो अॻिते उमिरि वधी, माना 40 सालनि खे जीअं नबी साईं वेझो थिया त नबी साईं खे ख्वाब अचणु लॻा, माना नुबूअत जूं निशानियूं शुरू। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख्वाब अचणु लॻा। कंहिं महिल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसनि था त मूंखे फ़रिश्ता नज़र था अचनि ख्वाब में, कंहिं महिल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसनि था त ख्वाब में मूंखे पत्थर ईअं सलामी कंदे नज़र था अचनि, सजदो कंदे नज़र था अचनि, छो त नबी जो ख्वाब हक़ीक़त हूंदी आहे। नबी जो ख्वाब जेको बि हुजे उहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। नबी जेको, छो त असां ख्वाब लहंदासीं न, हुनजी काई हक़ीक़त थी सघे थो ताबीर बि हुजे, थी सघे थो हक़ीक़त न बि हुजे, ईअं वहमी ख्वाब हुजनि, पर नबी खे अल्लाह ताला शैतान जे वसवसे खां बचाईंदो आहे। नबी जेको बि ख्वाब लहे, नबी जो ख्वाब सचो वही जे हुकुम में हूंदो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम पुट खे ज़िबो करे वियो न, इस्माइल अलैहिस्सलाम खे अल्लाह जो हुकुम आयोसि, ख्वाब ॾिठे न, ख्वाब ॾिठे, ख्वाब में जेको आहे त हुनखे हुकुम आयो त ख्वाब नबी जो हिकिड़ो जेको आहे त वही जे हुकुम में हूंदो आहे। अहिड़ी तरह सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बि जेके खोड़ ख्वाब, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खोड़ ख्वाब लधा, जेके अॻिते हली करे सफ़ा सही पिया थींदा वञनि, उहे वाक़ई सचा पिया थी वञनि। अम्मा आशा फरमाए थी नबी साईं जा ख्वाब ईअं पिया सचा थियनि, जीअं राति खां बाद में ईअं ॾींहुं रोशन थींदो वेंदो आहे, ईअं नबी साईं जेके ख्वाब लधा ईअं रोशन पिया थींदा वञनि। नबी साईं जे जेके ख्वाब हुया, कॾहिं नबी साईं पाण ख्वाब लहंदा हुआ उहे ॿुधाईंदा हुआ, कॾहिं साहबा लहनि नबी साईं उन्हनि खे बि पंहिंजी तबीर ॾींदा हुआ, कॾहिं जेको आहे त नबी साईं ख्वाब जॾहिं ईंदा, कॾहिं नबी साईं पाण तबीर ॿुधाइनि, कॾहिं हज़रत अबू बकर खे चवनि था अबू बकर तूं तबीर ॿुधाए, हज़रत अबू बकर बि तबीर जो वॾो माहिर हूंदो हुयो। ऐं अहिड़ी तरह सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इहा तबियत हूंदी, नबी साईं फजर जी नमाज़ पढ़ी करे साहबा खां पुछंदा हुआ, साहबियो ॾे थो ख़बर तव्हां मूंखे अॼु राति ख्वाब लधो? पोइ नबी साईं पाण ख्वाब लधो हुजे, पोइ नबी साईं पंहिंजो बि ॿुधाईंदा त राति मां ख्वाब लधो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी हुनजी ॿुधाइनि, कॾहिं ख्वाब अहिड़ो हुजे जंहिंजी ताबीर हुजे त नबी साईं हुनजी ताबीर बि ॿुधाइनि। बहरहाल नबी जो ख्वाब सचो हूंदो आहे। नबी जेको बि ख्वाब लहे उहो हक़ीक़त ते मबनी हूंदो आहे। ख्वाब 3 क़िस्मनि जा हूंदा आहिनि, यादि रखो। हिकिड़ा ख्वाब हूंदा आहिनि ख़्याली ख्वाब, माना जेको ॾींहं में असां कमकार कयूं था, माना जेको कयो त कमकार कोई गाह बाह करे थो, वरी मेहन खे गाह बाह विझे थो, राति थी त हमरा सॼो ॾींहुं जो इहो कमु करे थो, राति जो ॾिसे थो त मां मेहन खे गाह थो विझां, इहे ख़्याली आहिनि, जी का ताबीर ई कोन्हे का। इहे ख़्याली ख्वाब आहिनि, जेको सॼो ॾींहुं कमु कंहिं दिमाग़ ते सोच थी बीठी, इहे ख़्याली ख्वाब आहिनि। ॿिया ख्वाब हूंदा आहिनि शैतानी, वहमी शैतानी, जेके बेजाब वारा ईंदा आहिनि। कोई माण्हू सुम्ही पियो ॾिसे थो त को उठ मुंहिंजे कढ पियो आहे, जेको आहे त नांग मुंहिंजे कढ पियो आहे, बल्ला मूंखे कढ पई आहे। अहिड़ी तरह सां जेको आहे त अहिड़ा ख्वाब अहिड़ा जेके भवाइती हुजनि, नबी साईं फरमायो इहे भवाइती ख्वाब कंहिंखे ॾसदा न कयो।
شاہ نبی سے فرمایا جڑے بھواتی خواب لو نا نبی سے فرمایا جڑے بھواتی خواب لو پو 3 دفعہ کھبے پاسے تے تھک شلیندا کیو جے کرے مانو قالین تے سمیلا پو نیت کرے یا کھٹ تے سمیلا تے پو کھبے پاسے نا 3 دفعہ تھک شلے پو نبی سے فرمایا لا حول ولا قوت الا بالله اعوذ بالله من الشیطان الرجیم پڑھی کرے سمی پندا کیو پاسو مٹائے کرے سمی پجے تے نبی صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا یہ خواب کہیں کے دسی تو نہ تے تاں نقصان بھی نہ دیندا نقصان بھی نہ دیندا باقی جو ہن کو دس دو تے ماں ہیڑو خواب ڈٹھو پو کہیں تعبیر جیڑی ڈنی تے پو سمجھدا یہ تھی بھی ویندو ہے تے بہرحال ائی ٹرا خواب ایڑا مانا اجایا خواب جے کہ بھواتی جن کہیں کے دس جن کون اعوذ باللہ پاسو مٹائے 3 دفعہ تھکو چلے اعوذ باللہ پڑھی کرے سمی پجے انیا جے کرے منہ جو مشورو وٹھو حدیث تے پہرا عمل حدیث تے آیت الکرسی پڑھو اعوذ باللہ پڑھو کھبے پاسے تھکو چلو باقی کڑو مجھی پانی ذاتی رائے ہے کا حدیث میں کونے پر مجھی ذاتی رائے ہے جے کرے تہاں کے غلط خواب تا اچن تے ہکڑو ہیوی کم کیو اشد آنگر سان دل کے پاسے تے عمر لکھی چھڈیو خدا جی ذات جو قسم تاں دے غلط خواب اچن ماں ویٹھو آیا یہ مجھو تجربہ ہے بھلی تاں دے جناتی خواب اچن عمر جو نالو لکھی چھڈیو کہ مجال ہی نہ ہے جنت جن جے پی کے بھی طاقت نہ ہے جو عمر جے نالے کھائیں ویجو اچی ونے تے اللہ تعالی ایڑو عمر میں جلال ہے روب رکھیو جو نبی سے فرما عمر تجھی شاہ گال کیا جے رستے دا اچنو شیطان رستہ ہی مٹائے دو ونے تو عمر میں ایڑو دم ہے عمر جے نالے میں بھی دم ہے تے بہرحال تے غلط خواب مانو ڈسے تو یہ ڈسے نہ ہکڑے صحابی نبی سائیں کے چو مشکات شریف جی حدیث آئے صحابی جو سائیں رات ماں خواب لدو ڈساں پیو مونجی منڈی کٹ جی ویا مونجی منڈی کٹ جی نبی سے فرمایا ایڑا خواب کے ڈس دو نہ کرے کچھ نہ تھیندو نبی سے فرمایا تھیندو کچھ نہ پر ایڑا خواب کے نہ ڈس دو کر تھی سکے تو اگلو مانو ان جی غلط تعبیر ڈئی وجے تے ہن تھیندی پوری وہ نقصان تھیندو یاد رکھو جیسی تے تا کے خواب جی نہ ڈس دو تے ان خواب جی تعبیر تے ڈس جیسی تے تعبیر ان کو نہ پوچھ دو تیسی تے تا کوئی خواب نقصان نہ دیندو کوئی خواب تاں نقصان نہ دیندو یا مان بلکہ حدیث میں آئے نبی صلی اللہ علیہ وسلم خواب جو مثال انہی جی جھرکی ہو جے اگیوں دانو رکھو جے کنے تا خواب کہیں دسیو کو سمجھدا یہ دانو ویو جھرکی وئی ایڑی طرح سے جو کو تا جو خواب جی جے جے تعبیر ڈسی تا وہ انہی تھی ویندو ٹروں خواب ہے نبوت جو شاید تالیوں حصو مانا ایڑو خواب جے کو مسلمان لہندو آئے تو انہوں خوشخبری ڈس دعا ڈسے تو دما کعبۃ اللہ میں بیٹھو ہاں سبحان اللہ اللہ تعالیٰ ایڑا خواب نصیب کرے ڈسے تو دما کعبۃ اللہ میں بیٹھو ہاں زمزم پانی تو پیاں یا ڈسے تو جو کو آئے تا ماں جو کا طواف تو کیاں ایڑا خواب جے کرے ڈسے تو پو تعبیر پوشے پر نبی سے تعبیر جلا بشرط ڈسیان نبی صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا یا کہیں دوست کو پوچھ حبیبن او لبیبن نبی سے فرمایا یا دوست کو پوچھ یا عالم کو پوچھ دوست تو کے غلط خواب نہ ڈس دو عالم تو کے سوچے سمجھی جواب دیندو عالم تو کے سوچے سمجھی جواب دیندو تو بہرحال تو سٹھا خواب مانو ڈسے تیڑا ڈسے جی ہانے کوئی خواب میں ڈسے تو ماں کعبۃ اللہ جو طواف تو کیا کعبۃ اللہ میں پہتو آیا انشاءاللہ ان جی تعبیر ای آیا ماں کو معبر نہ آیا لیکن اکابر جے قولن ماں تاں کے بدایا ان جی تعبیرات میں بدایا ان جی تعبیر ای آئے تو اللہ تعالیٰ ان کے ضرور حج نصیب کندو کہیں خواب میں امام حسین جی زیارت کئی سمجھتا اللہ تعالیٰ ان کے ضرور شہادت جو موت دیندو اینی کھوڑ تعبیران بہرحال ماں کو کتاب تو کون تو کھولیں ہکڑا بیٹھے ایڑا مانا سٹھا خواب ڈسے تو پو کہیں عالم سگورے یا کہیں دوست عقل وارے کھا ان جی تعبیر پوشا کرے تو بہرحال باقی خیالی خواب ایڑا جے کہ انت اجایا خواب جے کہ خیالی اچن ان جی تعبیر پوشن جی کا ضرورت نہ ہے میں تے بیٹھو میں کڑو دبو کو اللہ وارو اللہ جو بانو تو گوٹھ جو آیو موکے چے تو استاد ماں خواب لدو آیا ماں ڈساں تو تماں جو کو آتا ٹالو ہے جو کو تھیندو شاہ جمبو چے ماں ہلایا سکھل بھی کونیاں پر خواب میں ڈساں تو ماں جمبو تو ہلایا اللہ جا بانا یہ خیالی خواب ہے ان جی کا تعبیر کونے جو تو جو ونی کرے مقام عرش تے پہنچی یہ خیالی خواب ہوندا نے کوئی ڈسے تو رکشو ہلایا تو ماں گاہ تو کیا ماں ہو تو کہ یہ خیالی خواب ہوندا نے بہرحال ایڑا خواب نہ پوچھا باقی جے کہ اچندا سٹھا خواب غلط خواب اچندا اعوذ باللہ پڑھے باقی سٹھا خواب اچندا تو پکھیں عالم یا عقل مند کا تعبیر پوچھا کیو باقی خواب جی تعبیر بھی الگ الگ موسم جو بھی ان میں اثر ہوندو ہے یہ نہ تے ہکڑے خواب ہکڑو لدو تے ہکڑو ان جی تعبیر ہوا جے بے بھی ہو نہ بلکہ موسم جو اثر ہوندو ہے نالے جو اثر ہوندو ہے تو وہ جے کو تعبیر پوچھو ان کے نالو بھی ڈسنو پوندو موسم میرے مردا عورتا یہ سب ڈیٹیل ڈسو نا پوتا جی تعبیر سٹھی نکری اندی ائی تعبیر میں جلدی بھی نہ کجے امام ابن سیرین رحمۃ اللہ علیہ تعبیر جو وڈو ماہر ہوندو ہو ان ڈے ہکڑو شخص آیو چے سائیں ماں خواب لدو آیا تو مجھے کھٹ جے ہٹا جو کو پلیٹ میں ٹانڈا برن تا امام ابن سیرین رحمۃ اللہ علیہ فرمائے سے تو پٹر تو ہلیو ونے جو کو آئے تو کہ خوشخبری آ تجھے گھر میں خزانو نکر دو تو کہ اللہ تعالیٰ خزانو دیندو تو کہ دولت ملندی تو ہو جو ہلیو تو خوش تھی ہو ہانے 4 مہینہ گزری ویا جڑے گرمی جی موسم آئی ہن سیارے میں خواب پوچھو گرمی جی موسم آئی بیو ہمراہ چے سائیں ماں جے کھٹ جے ٹا پلیٹ پیا پلیٹ میں ٹانڈا دا برن
ख्वाब अलग हुयो, ख्वाब तो साॻियो हुयो। इमाम इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह फरमाए पुट तो जे घर में बाहि लॻंदी नुक़सान थींदी त उहो परेशान थी वियो, हुन खां वधीक शागिर्द परेशान थी विया। चए साईं असां वेठा आहियां त 4 महीना अॻु में हिकिड़ो हमरा आयो तव्हां खां पुछनि त मुंहिंजे खट जे हेठो टांडा ॿरनि पिया, तव्हां हुनखे चयो त तोखे जेको आहे त खज़ानो मिलंदो, हे चए पियो मुंहिंजे खट जे हेठो टांडा ॿरनि पिया, तव्हां हिनखे चयो त घर सड़ी वेंदी। वजह छा आहे? चए पुट तव्हां नथा सम्झो, ख्वाब जी ताबीर में मालूमात वठिबी आहे। ख्वाब में नाले जो असर हूंदो आहे, ख्वाब में जेको आहे त उमिरि जो असर हूंदो आहे, ख्वाब में जिन्स जो असर हूंदो आहे, ख्वाब में मौसम जो असर हूंदो आहे। हुन सियारे में पुछो हुयो, सियारे में बाहि जो ख्वाब लहण, सियारे में बाहि हूंदी आहे फ़ाइदो ॾींदी आहे, सीउ अचे उन खां फ़ाइदो वठिबो आहे, सियारे में फ़ाइदो ॾींदी आहे। ऊन्हारे में बाहि गरम आहे, जेतिरो वेझो वञे त नुक़सान ॾींदी, हुनखे फ़ाइदे वारी ॻाल्हि ॿुधाई, हिनखे नुक़सान वारी ॻाल्हि हुई। त ताबीर त थियो बि ईअं त ख्वाब जी ताबीर बहरहाल मौसम हे हो, हर कंहिंजी तरजीह ॾिसी करे ख्वाब जी ताबीर ॾिबी आहे। ईअं ठक करे ताबीर न आहे मिली, ताबीर में थोरो सब्र बि कबो आहे। त बहरहाल ऐं अजायो ख्वाब बि न ॾसजे, यादि रखो अजायो कंहिंखे हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख्वाब मुतालिक तो हिकिड़ा मरूज़ात पेश कयां त ख्वाब जा कुझु आदाब हूंदा आहिनि। त अजायो ख्वाब बि कंहिंखे न ॾसियो वञे हथ जो ठाहे करे, इहो बि गुनाह अथव। यूसुफ अलैहिस्सलाम जा तव्हां ख्वाब पढ़िया आहिनि, जेके यूसुफ अलैहिस्सलाम सां 2 कैदी हुया न जेल में, हिकिड़े चयो त यूसुफ अलैहिस्सलाम मां ॾिसां थो त मुंहिंजे मथे जे मथां हिकिड़ो टोकरो आहे जंहिंमें मानियूं आहिनि, पर उन जे मथां अची करे कांव वग़ैरह पखी अची करे उन मां खाइनि था, 3 ॾींहं सम्झ त उहे खाइनि था। ऐं अहिड़ी तरह सां ॿिए चयो त साईं मां अंगूरनि खे निचोड़े उन मां शराब कढी करे बादशाह खे पीआयां थो। इहे 2 बादशाह जा कैदी हिन में क़ैद थियल हुया। त यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो अंगूर वारे खे ईअं बि नालो न खए, यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो तव्हां में जेको अंगूर थो निचोड़े इहो कुझु ॾींहंनि खां बाद आज़ादु थींदो, ऐं इहो वञी करे पंहिंजे बादशाह जो सम्झ त पंहिंजे उहिदे ते क़ाइमु थींदो, ख़ासि माण्हू थींदो, उनखे शराब निचोड़े करे पीआईंदो। हुनखे ॿिए खे चए जेको मानी चए पियो त मुंहिंजे मथां मानियूं आहिनि ऐं टोकरे जे मथां मानियूं पियो आहिनि, कांव अची करे खाइनि था। यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो जंहिंजो इहो ख्वाब आहे उनखे 2-3 ॾींहंनि खां पोइ फाई ईंदी ऐं उनजो लाश टंगियल हूंदो, पखी अची करे हिनजे मग़ज़ हिनखे लाश खे खाईंदा वेंदा। त उहो ॾकी वियो, साईं असां त मज़ाक पिया, इहो चए मां कूड़ आहियूं। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए थो त इहो कैदी चवनि पिया कूड़ आहियूं असां त ईअं मज़ाक पिया कयूं, हे कूड़ मिड़ई ताबीर ईअं पुछा पिया। यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो कूड़ हणो या सच हणो, ताबीर पुछी अथव हाणे ईअं ई थी वेंदो, ऐं थियो बि ईअं। त अजाई कंहिंखां ताबीर बि न पुछो, जे ख्वाब सही लॻा त ईअं पुछो। बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख्वाब ईंदा आया, इन मां हिकिड़ा नुबूअत जा असर पैदा थींदा आया। इंशाअल्लाह हयाती रही त सुबुह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबूअत खां शुरू कई वेंदी त नबी साईं जी गारे हिरा में कीअं नुबूअत मिली, कीअं जिबरील आयो, अची पहुतायूं। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। यकीन ॼाणो सीरत जे इन्हनि ॻाल्हियुनि मां यकीन ॼाणो जंहिंजी दिलि ख़ुशि थिए थी उहो सुकून वारो आहे, ऐं यकीनन नबियनि जे तज़किरे सां दिलनि खे सुकून पहुचंदो आहे। रब